सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म की एडवाइस ते क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जोड़े छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ काउंसिल जो चेयरमैन हूंदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, ख्वाजा आसिफ ऐं एहसन इक़बाल भी मेंबर मुक़रर। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर मेंबर हूंदा। पंजाब मां मरियम औरंगज़ेब, सिंध मां याम ख़ान शोरो, ख़ैबर पख़्तूनख़्वा मां मुज़म्मिल असलम, बलोचिस्तान मां ज़हूर बुरेदी मुक़रर। पाकिस्तान चीन विच में सीपेक खे अपग्रेड करण ते इतफ़ाक़। 23 मफ़ाहिमती यादाश्तनि ते सयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी चीनी सदर, चीनी हममनसब ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त चीन सां मज़बूत लाॻापा पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी जो बुनियादु आहिनि। सीपेक फेज़ 2 में जटादार तरक़ी, ख़ासि इक़्तिसादी ज़ोन्स ऐं सनअतुनि में सहकार खे हथी ॾिनी वेंदी। IT, खाणियूं, खोटड़ मादनियात, ज़राअत ऐं मुतबादिल तवानाई में सहकार मज़बूत थींदो। पाकिस्तान में चीनी शहरनि जी सिक्योरिटी यकीनी बणाई वेंदी। नए माली साल में टैक्स टारगेट हासिल करण लाइ हर क़िस्म जी टैक्स छूट ख़त्म करण जो फ़ैसिलो। IMF नए माली साल में टैक्स टारगेट 12,900 अरब रुपया मुक़रर करण जो मुतालबो करे छॾियो। नए माली साल जी बजट में 12,000 अरब रुपयनि जा इज़ाफ़ी टैक्स लॻाइण जो भी फ़ैसिलो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार जी बयान ते सिंध असेंबली में MQM जो हंगामो। ऐवान में गोड़ ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते ऐवान मां वॉकआउट। स्पीकर इजलास सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार जो चवणु आहे त कराची में भत्ताखोरी टारगेट किलिंग बंदि थी चुकी आहे। माज़ी में ॿोरी बंदि लाश मिलिया। 12 मई वाक़ियो थियो। पुलिस ते ज़ाती तनक़ीद थींदी त जवाब ज़रूर ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त अमन अमान जी सूरतहाल ते बहस करे सघिजे थो। मुख़ालिफ़ धुर अॻवान जो उथी बीही गोड़ करणु मुनासिब नाहे। कराची वासियुनि खे बिजलीअ जो ज़ोरदार झटको। बिजली 10 रुपया 1 पैसा फ़ी यूनिट महांगी। नेपरा बिजली महांगी करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ज़ुल्ह जो चंड नज़र अची वियो। कुर्बानी वारी ईद 17 जून ते थींदी। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे सरबराह मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद जो चवणु आहे त सॼे मुल्क में ज़ुल्ह जो चंड नज़र अची वियो आहे। कुर्बानी वारी ईद 17 जून सूमर ते थींदी। अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श बलीजे जी 6वीं वरसी मल्हाई वई। जुमशाही में संदसि आख़िरी आरामगाह ते तक़रीब। सिंधियाणी तहरीक जी औरतुनि जी परेड वसीले सलामी। नाले वारी रक़ासा शीमा किरमानी जो रक़्स सक़ाफ़ती ग्रुप तरफ़ां क़ौमी ऐं इनक़लाबी गीतनि ते टेबलोस पेश। जलसे में ठारा पास करे सिंध जा मसला हल करण जो मुतालबो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां गॾु बरसात। मौसम ख़ुशगवार। नवाब शाह, दादू, जवाल शाह, सरहाड़ी में वस्कारो, याम साहब, गुपचाणी, पडी धनहाला ऐं ॿियनि शहरनि में बरसात। वस्कारे खां पोइ केतिरनि ई इलाइक़नि में बिजली बंदि। सन में तूफ़ानी बरसात दौरान घर जी भिति किरण जे नतीजे में औरत दबजी फ़ौत। नींगरी मरणी। ॻोठ सोबो मकराणी में भिति किरण सबबि पीरसन औरत दमधणी हवाले कयो। नींगरी गंदी जो हालत में अस्पताल मुंतक़िल। मीरपुर माथेलो में सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे कातिरनि जी गिरफ़्तारी लाइ 2 ॾींहनि खां लॻल धरणो ख़त्म। पुलिस तरफ़ां कातिरनि जी गिरफ़्तारी लाइ 5 ॾींहनि जी मोहलत तलब। अॻवान जो चवणु आहे त पुलिस नसरुल्लाह गडाणी जो केस ख़राब करण जी कोशिश करे रही आहे। 5 ॾींहनि अंदरि कातिरनि खे वाइको न कयो वियो त ॿीहर धरणो हयो वेंदो। मलीर जे इलाइक़े गुलशन हदीद में बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। P&D पाक स्टील इलेक्ट्रिक ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। संदन चवणु आहे त 6 ॾींहनि खां बिजली बंदि आहे, जंहिं करे घरनि में पीअण जो पाणी बि नाहे। मामले जो नोटिस वठी बिजली बहाल कराई वञे। ऐं T20 वर्ल्ड कप जी मैच में कैनेडा आयरलैंड खे शिकस्त ॾेई छॾी।